सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बाक़ी बाल वीचारे खे त हरूभरू विच में इस्तेमाल कयो पियो। इहो वक़्तु नवाब खान जो ख़ासि चमचो आहे जेको नवाब खान जे चवण ते हर कमु थो करे। वक़्तु केॾो न कमीणो शख़्स आहे। नवाब खान जे चवण ते पंहिंजे चाचे खे धोखो पियो ॾे। मेरा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तोखे ज़हर खां वधीक कौड़ियूं लॻंदियूं, पर हक़ीक़त इहा आहे वक़्तु भाउ वारी छोरीअ सां निकाह कंदो, या त तोखे तलाक कराईंदा या वरी तोखे मारींदा बि। वक़्तु रईस जो हुकुम आहे, ख़ाली वापसि न आहे अचणो। सतार वक़्तु जंहिं तरफ़ वेंदो आहे कमु करे पोइ मोटंदो आहे, ख़ाली वापसि न आहे ईंदो। वक़्तु असांखे तूं पोइ ते कोन ॾिसणे, तुंहिंजे अॻियां अॻियां हूंदासीं। जेकॾहिं पप्पूअ खे पूरो करणो आहे त ख़ाली वापसि न आहे मोटणो, छो त सजावल खान जा माण्हू पहिरे ते बीठल आहिनि। अॼु ताईं कंहिंखे इंसाफ़ मिलियो आहे? तो छा सम्झो त तूं केस कंदी आहे, मां गिरफ़्तार थी वेंदुसि, मूंखे सज़ा अची वेंदी। अॼु ताईं मां जेतिरा बि खून कया आहिनि या कराया आहिनि उन्हनि जो छा थियो? जेकॾहिं तूं एतिरी ताक़त रखी तो त पोइ असांखे बि ख़तम करे छॾ। तव्हांखे हाणे कोन मारींदुसि। हाणे जेकॾहिं मरंदी न त नैना मरंदी, उनजो लाश बि तव्हांखे कोन ॾींदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।